अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त मूंखे उम्मीद आहे त सभु मुंहिंजा फ्रेंड ऐं दोस्त सभु ख़ैरियत सां हूंदा। अॼु दिलि चयो त घुमण जी नियत करे ऐं महिरबानी आहे साईं पीर गुल मोहम्मद काज़ी साहिब जी, जो उन जे करे अॼु मां हिते आहियां। ऐं तव्हां सभई दुआ कंदा रहिजो। इहो दोस्तनि सां गॾु ॾाढो मज़ो अची रहियो आहे। ऐं हिकिड़ी अहिड़ी जॻह ते वियासीं, अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुकून मिलियो, ॾाढो मज़ो आयो। उहा कहिड़ी जॻह आहे? उहा साईं पीर गुल मोहम्मद काज़ी साहिब जी मस्जिद आहे ऐं एंड में मुक़ाम आहे, जिते असां वियासीं। हिकिड़ी नात सगोरी पढ़ीसीं ऐं ॿियो तिलावत कईसीं, दुआ घुरीसीं। हीअ मूंसां गॾु मुबीन हाफ़िज़ मुज़म्मिल। अल्लाह ताला तव्हां सभिनी खे सलामत रखे। इहो आहे नूरपुर मोरे में यादगार वीडियो बनायो वियो आहे। अस्सलामु अलैकुम।